हाला पुलिस शहर में मोटरसाइकिलूं चोरी ऐं फुरकंदड़ गिरोह जे टिन जवाबदारनि पुनू वल्द साईं ॾिनो चंड पुनहल वल्द जाफर जोगियाणी खोसो ऐं अल्ताफ शाह वल्द लाल शाह खे पकड़ींदे खान पुछा गाछा कंदे वटां चोरी ऐं फुर कयल 8 मोटरसाइकिलूं ऐं 3 मोबाइल सेट हथ करे वरिता। उन सिलसिले में डीएसपी हाला सगीर हुसैन मुगेरी, एसएचओ हाला इमामदीन बिहाड़ी ऐं वॾे मुंशी मोहम्मद उस्मान सैतो समेत फरियादिन सां गॾु हाला थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन ॿुधायो त पकड़ियल जवाबदारनि जो बैनल सूबाई ॾोहारियुनि सां राब्तो आहे। हुननि खां जांच दौरान 8 मोटरसाइकिलूं ऐं 3 मोबाइल फोन्स हथ हुननि पुछा गाछा दौरान काफ़ी ॿियूं बि चोरायल ऐं फुर कयल मोटरसाइकिलूं मिलंदियूं। उन मौके ते हथ आयल मोटरसाइकिलुनि जे मालिकनि डीएसपी हाला सगीर हुसैन मुगेरी, एसएचओ हाला इमामदीन बिहाड़ी ऐं वॾे मुंशी मोहम्मद उस्मान सैतो खे हज़ारे रुपयनि जा हार पाराया, जॾहिं त हिकु मोटरसाइकिल खुशहाल भील खे मोटरसाइकिल पिणु वापसि कई वई।